हाय वीचारो छमू जानू जी हथां खंभिजी वियो। हाणे अलाए कहिड़ो असर थी वियो छमूअ सां। बसरा थोड़ा सोना ताज पाराए बादशाही ते विहारींदसि पोइ के करणे छॾींदा मारे। बेगा पल्ले जे धीउनि ते निभाग जा कारा ककर छायल ठेको बि इनजे वेझो ईंदो न उहो बर्बाद थी वियो। अञा त अलाए केतिरनि जा सिर इहे चोरी बसरा छमू जॾहिं ज़ालिम हुयो त हर को छमू जो सलामी हुयो। हाणे छमू जॾहिं सिधे रस्ते ते आयो आहे त कंहिंजे कन ते जूं बि कान थी चिरोई। बेगा सरदार साईं कुझु न कुझु कंदो छमूअ जे लाइ। मूं सभ खां अॻु में सरदार साईं खे ॿुधायो पर सरदार साईं हिकिड़े कन न ॿुधी ॿिए कन न कढी फिटी कयो ॼण कुझु थियो ई न आहे। मां छमूअ खे बचाईंदसि। वई हसन दरिया खान जे ॻोठ उते खोड़ पंहिंजा मुरीद करे आई आहियां। हा हुकुम कंदी सान त झटपट वारो कर बसरा तूं कर को छमूअ जो बिलो वरी साॻो बदमाश थी वेंदो पोइ चवंदो मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो या इहो मोचड़ा खाई ग़रीब मरी वेंदो। बेगा मां वञी सॼी हक़ीक़त छमूअ जे भेण शमशाद बेगम सां कंदसि। ॿ टे रुपया हुतां मिली पवंदा उन खां पोइ मुरीद खादम बि ख़ुशि थींदा। दौलत रेड़े ईंदसि। हा ओए पंहिंजी असुलत असुली न छॾजांइ। हाणे उथ मूंखे मानी खाराए त तोखे दुआ कयां। वार रंधिणे में मानी पई आहे वञी खणी अच त मां बि खावां पाण बि खा। बसरा तूं सही माण्हू न आहीं। मुड़ुस खां बि हाज़िरी वठी मुड़ुस मिड़ई क़िस्मत अड़ायो न त बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर रदा था वञनि। छमू मुंहिंजो नौकर न मुंहिंजो दोस्त आहे दिलावर ऐं हूअं बि मां कंहिं इंसान खे नौकर न आहियां सम्झंदो। सर असल में शमू खे अव्हां जी हिफ़ाज़त जी सज़ा मिली आहे न त शमू उन्हनि जो माण्हू हुन ज़ुल्म जी दुनिया छॾे असांजो साथ ॾिनो उन करे हुननि ज़ालिमनि हुनखे अगवा कयो आहे। छा कजे दिलावर हाणे त माण्हू अना जी जंग था विढ़नि हिक शइ ते ॿ दावेदार थी वेंदा न त इहे ई जहिड़ा थींदा रहंदा। दिलावर तूं अञा हिते ई आहीं। शमू मुंहिंजी पनाह में हो यादि रख। शमू अगवा नाहे थियो ईअं सम्झ त ई सरदार शाह ज़मान अगवा थियो आहे। मूंखे अॼु जो अॼु शमू खपे। सरदार साईं मां हाशिम भाउ जे इंतज़ार में वेठो आहियां। हाशिम भाउ रुगो अचे तो दरिया खान खे मोचड़ा हणी शमू खे उतां वठी था अचो। हा दिलावर तूं ऐं हाशिम जॾहिं गॾिजंदा आहियो न त तूफ़ान ईंदो आहे। मूंखे यकीन तव्हां ख़ाली हथे कोन मोटंदव। पोइ बि एहतियात ज़रूर कजो। इहो जेको दरिया खान अथव न वॾो हिरफती माण्हू अथव। सरदार साईं जिन खे जान जी का बि परवाह नाहे हूंदी उन्हनि वटि मौत बि नाहे। ऐं असांजो फिक्र न कयो छो जो असां मौत खे मुंहुं ॾियण वारा जवान आहियूं। छो त मां दिलावर आहियां दिलावर कच्चे जो दिलावर। दिलावर हाशिम जो इंतज़ार न कर तूं पाण हाशिम ॾांहुं वञ। दिलावर जी रे सर। न को जिन जहान में न को कारो नांग लाहे सिर तां सांग त मोती नाहे मुल्क में। हा रे सर ॿुधाईंदो। साओ सदको कहीं रेसियाणी ॿाहिरि दरवाज़े ते फ़क़ीराणी आई आहे। ज़िद थी करे त मां रेसियाणी सां मिलंदुसि गुलाबी जोड़े में। छा पंहिंजे दर ते फ़क़ीराणी आई आहे ऐं पोइ हुनजी लप ॾेई कढीसि ॿाहिरि बीठी छो आहे वञी कढीसि ॿाहिरि। ऐं रेसियाणी चवे थी त मां पिनण वारी फ़क़ीराणी न आहियां ऐं चवे थी त तव्हां खां कुझु वठण कोन आई आहियां कुझु ॾियण आई आहियां गुलाबी जोड़े में। हाय हाय ऐं तूं बि को सफ़ा चरियो आई। ये फ़क़ीराणियुनि जा फंद हूंदा आहिनि। हा वञी चईसि रेसियाणी वांदी कान्हे कढीसि कढीसि ॿाहिरि। अची वई गुलाबी जोड़े में। बस माई बस हेॾां थी हल हल निकिरो ॿाहिरि। रेसियाणी वांदी कोन्हे गुलाबी जोड़े में। हल हल पड़ी। दे ख़बर केरु आहीं तूं ऐं हिते कीअं आई आहीं।
अरे सियाणी मां फकीरियाणी न आहियां, मां बसरा आहियां, बसरा। मां तव्हां खां कुझु वठण कोन आई आहियां, मूं वटि गंज लॻा पिया आहिनि। अलाह जो मूं ते बि कर्म आहे माई, मूं वटि बि कंहिं शइ जी कमी त कान्हे। बराबरि रे सियाणी, तव्हां वटि बि दौलत जा खज़ाना आहिनि, पर दिली सुकून कोन्हे। ॿियो त तो वारो भाउ काथे आहे शमू? वॾेरी, तुंहिंजे ऐं शमूअ जे ज़िंदगीअ खे वॾो ख़तरो आहे। कारा नांग आहिनि जेके तोखे ॾंकण जे लाइ वारा पिया वारनि, वझ पिया वठनि। मां राज़ जूं ॻाल्हियूं कंदी आहियां, राज़ ॼाणंदी आहियां। मां त तुंहिंजे लाइ वॾियूं ख़बरूं आंदियूं हूं, पर शायदि भलाई तुंहिंजे मुक़दर में ई न आहे। आयल भाग खे थी पई दर तां मोटाए, तुंहिंजी मर्ज़ी। पर जे वॾेरी तोखे मुंहिंजूं ॻाल्हियूं नथियूं वणनि त मां वञा थी। गुलाबी, तूं ई कर, वञ फकीराणी लाइ पाणी खणी अच, मां हिन खां हाल अहवाल थो पुछांसि। हाल अहवाल जल्दी ॿुधा। तो वारे भाउ खे बहादुर जा माण्हू अगवा करे विया थी, खंभे खणी विया थी। हाणे जे भाउ खे बचाइणो अथई त कुझु कर, न त सिर जे मथां तलवार लटकेसी। छा तूं सच त चईं थी न? सोरहना सच थी ॿुधायां। जेकॾहिं मूं ते एतबार न थई न त पंहिंजे मर्दनि मूं ॻाल्हि खोटे ॾिस। मां हाणे हलां थी। तरस फकीराणी, तूं पाणी त पी वञ न। हाणे मां हलां थी वॾेरी, मुंहिंजा उठ में खोड़ अक़ीदतमंद आहिनि। वञी पाणीअ जो ढुक काथे ॿेहंदी पीअ। खबरदार हाशिम, अॻिते न वधजां, न तड़े तूं छा कंदे? ॻाढ़े घोड़े जा तो विझी अचण दे हिननि खे। ध्यान दे, हमारो ही हिकिड़ो। शमू किथे आहे? बहादुर, जिंदगी प्यारी अथई न, शमू असांजे हवाले कर। जिंदगी त मूंखे प्यारी ई न आहे, सुठो हिन में अथव त इज़त सां हलिया वञो, न त ॾाढा पुछड़ा। ॻाल्हि ॿुधो, हिते असां तव्हांजा बूथाड़ा ॾिसण कोन आया आहियूं त शमूअ खे वठी पोइ वेंदासीं। खबरदार दरिया खान, गोलियुनि सां फिफड़ फाड़े विझंदोसांइ। बहादुर अॻियां थी ॿुधाए त शमू किथे आहे? ॾाढो तकड़ो आहे, शमूअ सां मिलंदे, पर पहिरियां ॾे त निहारियो। हलो त तव्हांखे शमूअ सां हली मिलायो, दिलि खोले कचहरी। शाह ज़मान सां चमाट जो पलांत करण हलियासीं। हाणे मञणो पवंदो त सरदार सरदार बाबा शाह ज़मान जे साम्हूं हाणे ईंदुसि ई कोन मां। मामा साईं, सॼे तरह में हुल्ला माण्हू था चवनि त इन शाह ज़मान शामीर ऐं बंगुल खे अगवा करे बंगुले ते विड़ियो आहे। या त मां पाण खे मारींदुमि या इन शाह ज़मान खे मारींदुमि। हाणे वेही वक्त जो इंतजार कर, वक्त मिलियो त चोरी शाह ज़मान सां धक कंदासीं। बाक़ी शाह ज़मान जे साम्हूं थी विड़े त ॾाढा पाठा खई, पहिरीं बि घणा चकर खाई चुको आहियूं। भुल छा जो मामा साईं, सिधो सौ विढ़ंदासीं, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। शेरू असांजे कम जो न आहे मामा,
फिलहाल इन खेरूअ खे त आज़माए ॾिसां। ठीकु आहे, मां सूबेदार सां ॻाल्हायां थो, ॾिसां त छा थो चवे। मामा साईं, इहो सूबेदार बि त असांजो ॾोही आहे। जॾहिं असांजी ज़मानत बि थी वई हुई त पोइ असांखे इन गिरफ़्तार छो कयो? चलो ठीकु आहे, इन गिरफ़्तार कयो, पर गिरफ़्तार करण खां पोइ इन असांखे शाह ज़मान जे हवाले कयो। सभ खां वॾो ॾोही त इहो सूबेदार आहे। मां त चवां थो वज वठी इन सां हिक हिकाणी कयो। मामा साईं, असां हिन सूबेदार सां त विड़ी सघूं था न? हा, इन सूबेदार खे अहिड़ो त सिधो कंदुसि जो राजन खे ताहूं जींदो। ॼां थो शेरूअ खे छेड़ा, दाहियां थो मैदान ते, कुझु त कल्याण कंदो। ॿ चार माण्हू बि ॾींदो सां, पोइ त कुझु न कुझु कंदो, या अञा बि कोन कंदो। ओए ते रखेसि मामा साईं, हाणे कई हिन कम जी ॻाल्हि। बाबा साईं, परेशान पिया लॻो? हा पुट, हाशिम ऐं दिलावर ॾाढी देर कई आहे। मूंखे लॻे थो त हमरा किथे सुक न थी विया हुजनि। बाबा साईं, पोइ तव्हां पुलिस खे इतला ॾियो न। शाहज़े पुट, या पुलिस छा कंदी? पुलिस हाशिम वारनि खे तलाश कंदी। हाशिम वारा ग़ाइब नाहिनि थिया कि पुलिस उन्हनि खे तलाश कंदी। हाशिम वारा दरिया खान जे हथां यरकमाल थिया हूंदा। उनजो बंदोबस्त मां करे थो वठां। बाबा साईं, तव्हां कानून हथ में न खणिजो। पुट, तूं इन ॻाल्हि जो फिक्र न कर। मूंखे त ॿुधाए त हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? हा बाबा साईं, हाणे मां काफ़ी बहितर आहियां। ठीकु आहे, मां साईं दादा खे हाणे फोन थो कयां, हमरान जो बंदोबस्त करे वठे। वॾा के बेवकूफ़नि छा था सम्झनि त उन्हनि असांखे क़ैद कयो आहे। हाशिम बा, हाणे बहादुर ऐं दरिया खान वॾियूं ठाड़ूं हणंदा हूंदा त हुन हाशिम ऐं दिलावर खे क़ैद करे वॾो कारनामो कयो आहे। खिलो छा था? तव्हांखे त परेशान थियणु घुर्जे। तव्हां हिते ज़ालमनि जे चंबे मची विया आहियो ऐं तव्हांखे परवाह ई न आहे। जमो, असां ॼाणी वाणी हिननि जे क़ैद में आया आहियूं, जीअं असां तो ताईं पहुची सघूं। शमो, हाणे तो ताईं पहुची विया, हाणे तोखे हितां कढी वेंदासीं। दिलावर, असां हथे खाली आहियूं ऐं दरिया खान जे कोट में बंदि आहियूं। हितां निकिरण नामुमकिन त न आहे, पर मुश्किल ज़रूर आहे। नामुमकिन खे मुमकिन बणाइण मुंहिंजे लाइ को मसइलो ई न आहे। हो त मां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। गुलाबी, दे ख़बर मुंहिंजे भाउ जी, शमू जी का ख़बर पई किथे आहे? अरे सियाणी, ख़बर पइजी वई आहे। बंगले जो पोयों पासो आहे न, उते क़ैद आहे शमू, पर अकेलो न आहे, दिलावर ऐं हाशिम गॾु अथसि। सची? इन जो मतलब त शमू जा वावरू अची विया आहिनि। हाणे त बहादुर ख़ान शमू खे घणो वक़्त क़ैद रखी नथो सघे। रे सियाणी, हाणे त मूंखे लॻे थो इन शमू सां गॾु इहो दिलावर ऐं हाशिम बि मरंदो गुलाबी जोड़े में। अल्लाह, बहादुर ख़ान खे ॾाढी कावड़ हुई, चवे पियो शमूअ जो सच सभिनी जे साम्हूं आणिया, हुनखे ठक आ गोली हणी मारे छॾींदुसि।
गुलाबी हाणे मूंखे शमू जी फिक्र ज़री बि कान्हे। हाशिम ऐं दिलावर खे जेल जूं दीवारियूं बि क़ैद न करे सघियो। दरिया ख़ान जो कोट त तमामु नंढड़ो आहे। अरे सियाणी, हाणे तव्हांजो छा इरादो आहे गुलाबी जोड़े में? गुलाबी पहिरीं त मूं इहो सोचियो हुयो त मां पाण वेंदसि शमू खे आज़ाद कराईंदसि, पर हाणे जॾहिं हाशिम ऐं दिलावर पाण पहुची विया आहिनि त इहो कमु पाण करे छॾींदा। इन करे मूं पंहिंजो इरादो बदिली करे छॾियो आहे। चङो, हाणे भला तव्हां वियो, तव्हांजे लाइ मां गरमा गरम चांहि खणी थो अचां गुलाबी जोड़े में। का ख़बर पई हाशिम जी? हाँ, सरदार साईं चयो आहे त तव्हां फिक्र न कयो, हाशिम खे कंहिं कम सां मोकिलियो अथमि। इन सरदार जे चक्कर में त हाशिम घर ई विसारे छॾियो आहे। इन जा कम त खुटनि ई कोन था, ज़री न करे त करे छा? भाॼाई, तूं को बि फिक्र न कर, हाशिम को पहिरियों दफ़ो घर खां ॿाहिरि न आहे वियो। छा कयां अदा पलिया, जॾहिं खां मुंहिंजो मासूम असलम इन झेड़नि जे वर चढ़ी वियो आहे न, तॾहिं खां मुंहिंजी दिलि बेईमान थी पई आहे। हर वक़्तु अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल था अचनि। उन सरदार खे त असांजी परवाह ई कोन्हे। पंहिंजे पुट खे चमाओ गोली लॻी अथसि त बंगुल खे घुराए बेइज़ती कई अथसि। मुंहिंजे पुट जो कहिड़ो दाद फरियाद थियो, अलाह पियो ख़ैर करे। जेकॾहिं हाशिम खे कुझु थी पियो पोइ असांजो केरु आहे? असांजो काल्ह बि अलाह हो, अॼु बि अलाह आहे। ज़रीना, असां ग़रीबनि जो अलाह खां सवाइ ॿियो केरु आहे? हाणे मां हाशिम खे इहा नौकरी करण कोन ॾींदसि। असां ज़मीनूं खेड़ींदासीं, हारपो कंदासीं, पाण बि खाईंदासीं, ॿियनि खे बि खाराईंदासीं। रुखो सुखो टुकर खाई आराम सां वेठा हूंदासीं, न ख़ौफ़ न ख़तरो। अलाह अलाह ख़ैर सलाह। हा ज़रीना, तूं सच थी चवीं। हाणे हाशिम अचे त मां बि ॻाल्हाईंदुसि। शेरू, ये आख़िरी मौक़ो अथई। जीअं हाणे नाकाम थी मोटे न, वॾो गंद थींदी। हुकुम कर रे सर, छा करणो आहे? मूंखे ख़बर पई आहे सूबेदार सुखियो खेरू खे सुबुह जो सवेल कोरट वठी वेंदो। शेरू, सूबेदार ते हमलो करे खेरू मूंखे आज़ाद खपे, जे कोरट ते हो न पुॼे। रे सर, मां अकेलो थी पियो आहियां, न त हिन सूबेदार खे अहिड़ी अख ॾसियां जो। अरे हेॾे कच्चे जी संगत बाक़ी तुंहिंजी मरी वई आहे छा? उहा घुरा, हथियार तोखे बंगुल खाण ॾींदो। रात जा 4 पहर अथई। सुबुह जो अहिड़ो त सूबेदार खे साटो हुजे जो शेरूअ जो नालो ॿुधी सूबेदार जो साह ई सुकी वञे। वैसे हथियार जो बंदोबस्त कर, बाक़ी कच्चे जी संगत खे मां पाण फोन कयां थो। शेरू, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जे हिन चकर शिकस्त खाई आहे त मुंहिंजे हथां तुप थी वेंदे। वैसे सूबेदार सां हूंदा इहे 4 सिपाही, पर मां उहे कच्चे जा शींहं आणींदुसि जो सूबेदार खे बि ॾींहं जा तारा नज़र ईंदा ऐं खेरो खे आज़ाद कराईंदासीं। ठीकु आहे शेरू, तूं हमरान खे फोन कर, मां हथियारनि जो बंदोबस्त पाण ई कयां थो। हल हल हलां जी कर। ठीकु आहे सर। बहादुर, तो शमूअ खे ॿधी सुठो नाहे कयो। आख़िर हुन वीचारे तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? कुझु त सोची हा त शमू शमशाद बेगम जो सॻो भाउ। मां इन शमूअ खे इन जे करे क़ैद कयो आहे बाबा साईं त जीअं तव्हांजे साम्हूं अछा कारा पधरा कयां, त तव्हांखे बि जीअं ख़बर पए बाबा साईं त तव्हांजो दुश्मन मां न, या शमशाद बेगम आहे जंहिं मुंहिंजी माउ खे बि मारियो। त पोइ हाज़ुर कर शमूअ खे, त पुछांसि त मुंहिंजी मिल्कियत जा काग़ज़ कंहिं चोरी कया हुआ। अॼु राति मां हिन शमूअ खे तव्हांजे साम्हूं वठी ईंदुसि। पोइ इहो शमू तव्हांजे साम्हूं सभु सचियूं कंदो। राति छो,
हींअर वठी अचीस न त ॿियास लामारो ई हिकिड़ो खत्म त पोइ ठीकु आहे मां वठी थो अचांसि जेकॾहिं कागज़नि जी चोरी तुंहिंजे मथां साबित थी त पोइ जेका चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा वादो खण पंहिंजी ॻाल्हि ते कायम रहिजांइ पोइ मां कंहिं सां बि रियायत कोन कंदुसि बाबा साईं शमू सभु सचियूं कंदो जेकॾहिं शमू कूड़ ॻाल्हाइनि त मां हिनखे बख़्श कोन कंदुसि उफट मारे छॾींदोसांसि एसे ताईं मां हुनखे अञा जीअरो इन जे करे छॾियो आहे जो हू तव्हांजो सालो आहे न त कॾहिं जो मारे छॾियांसि ठीकु आहे जेकॾहिं कागज़नि जी चोरीअ जी साबिती शमूअ ते थी त पोइ तोखे इजाज़त आहे तूं भली शमूअ खे मारे छॾजांइ हाणे हिन शमूअ खे मारे पोइ शमशाद बेगम खां बि अमां जो परांद कंदुसि हाणे शमशाद बेगम खे बि कोन छॾींदुसि अरे डर कौन हमरा के पेट में 100 रुपया